हेलो 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 केड़ा दवा लगी हमर जेको नंबर बंद करे वठी जाए कुछ को नंबर जेको बंद करे वठी आई नहीं बंद कर दियो ये बंद कयो ओए हैं आओ हां ओ क्या दे कुछ ना कुछ में थियो तो आए तो के ना कुछ कौन तो तो लगाई है नंबर ट्राई करें है नंबर जी कॉल तो मेरे का नहीं हां उन्हें कभी जेको नंबर ट्राई कयो है जेको बंद आज वरी शाम का पो लगो है हां अरे मुझे गला दिस यार ये कड़ा हाल नारी में मथे से बीठो है पर दिसनो कोन तो यार आऊं तो तू तो कौन यार हैं आऊं यार तू तो कौन यार ना मुझे नारे तो सही आऊं तो के पते के नारे केड़ो है केड़ तल तो बीठो है हल नहीं करा हां मुझे कसम आऊं शाम जो तो मोटी आई ना हैं शाम जो तू तुझे मां भाई को आए वे हां जाऊं बाहर बैठो तो वो तो कौन दिस वो कौन दिस को तो मुके न्यारे कौन दे साथ से हां चिल्लना सब जी ते क्या ना हैं सब जी नारंदा साख पट्टी तो नारे बरी एक कंद करी हली छो बेकर सुबह जो हैं सुबह जो ने हां सब जी सोलो तो नार मते कंद करी हां आख पट्टी में नजर करी हेठ नारे बरी हेठ बंद कंदो सा हां हां हेठ कंद कहीं करायो हैं हेठ कंद छो करे ओ हां जकी तो नजर कोन दी नजर दी मारो क्वाती में नेगड़ी टकी जा हैं ये तीन मारो टकी जा क्वाती दा तन्ना दाम तो कोन दी नारे ये मानो बोला सब गाली पे करे नजर पटे आऊं कोन दी नारे हां सुबह जाऊं तो मुके दिसनी कोन केदा इन वन्ना गोठ हां गोठ हां तू जो कसम सुबह 7 वाले बस करे पहले चली हैं सुबह 7 वाले जगह बस चली पहले हैं सुबह जो मेरे जगह 7 वाले बस चली पहले सही वेली आओ आओ उन्हें बस में आ रहे इनको और केदा होता वापस जडे रोज पानी निकल होंदो थे ट्रेन हां तू जो कसम क्यों बस हाणे हिते आयो त ड्यूटी ला हां पोइ वरी सेठ वठी आया मुंशी ॿियो नओं वठी आया हिते हैं सेठ मुंहिंजो वठी आया ॿियो मुंशी नओं हां उहो वेठो आहे हिते भठे ते हां मूंखे ॾिनऊं मोकल पर मुरी हा मुड़िए पाण हां मूंखे तूं हाणे हली वञ हां वरी जॾहिं कमकार पियो त तोखे फोन कंदासीं हां पोइ तूं अचिजांइ हां हा उनजे करे बसि मूंखे हींअर शाम जो मूंखे वर्दी ॾिनई हां ख़र्च पाणी मूंखे ॾिनई हां बसि उनजे करे आऊं बसि राति अॼोकी आया हिते या सुबुह जो करे हले वेंदुमि हां हा तो वापस कोन ईंदा वापसि चई हुननि फोन कयो त इंस न त कोन्हे हां फोन केर तो मुरी फोन कर को ईंदा हा ई फोन को बड़ू करी दे तूं कंदे कोन करे हां तो कंदा ते बसि तूं फोन कजां हू करे न करे तूं फोन कर तो हले हुते कोन वेंदुसि तो हले हां तुंहिंजो कसम हा ठीक ॿियो ऐसे लगे हा हां हीअं छा पई करे आओ घर बैठे घर वेठी आहे करे छा पई कुछ करा बैठे हा अॼु अचेंदी न हां यार ठीक हो रहा है छा थियो आहे कपड़े वाली चीज तुझे बूंदी की तो बताइए ना हाँ तो बताइए ना होती आओ उन्हीं भड़क में सराड़ी एक होती पोती थी सराड़े में बस काम करती थी मुझे हाँ कम उनमें चाहिए मुझे कम थी अरे हो उन्हीं तो हाँ उन्हीं आप तो बताइए ना होती आओ आओ तो उनका पे जो को कपड़ा वाले लेगी ना रे तुझे सर जी पसंद हाँ हाँ मुझे न जा अचे हाँ तो भई ले जा मतलब उन दिन यार डंडे हियर दिन जेको आहे सब तो कर दे जाओ हाँ मुझे डंडे जेको आहे न हाँ उन ॾियण जेको डंडा आहे न हाँ उहो डंडे अॼु को सभु तोखे गॾु करे ॾियां थो
हाँ अचे त तोखे ॾेई छॾियां त सुबुह जो हली वेंदो पोइ वरी मेला थींदा नसीब जा हाँ तुंहिंजो कसम हा हिते रहियो केरु ई ॿियो कोन्हे मुंती कहिड़ो हूंदो मुंची उहो आहे उहो मेघाड़ हा ॿियो माइट इहो वेठो हिकिड़ो तुंहिंजो हैं हिकिड़ो छोकिरो वेठो हुजे थी छो हा इहो वेठो हुयो न इहो हा हिनखे त सिखाए छॾियो आहे सेखारियो मूं कोन सेखारियो हाँ अॻे सिखियल आहे पाण त हिकु सिखाए पियो गुलाब जो तुंहिंजे नाले ते सिखाए पियो भाई हाणे वाक़ई में ईट वीट लिखी कोन थो सघी सघे लिखी सघे कोन तोखे कंहिं ॿुधायो मूंखे न पतो थी मिले हा लिखी कोन गुलाब सेखारियो हुनखे सेखारियो वाक़ई मूं सेखारियो हुनखे हा न हेठि वठी आयो मूंखे चई हे 5 माण्हू आहिनि हिनखे तूं सेखार हाँ हुनखे मूं सेखारे तयारु करे छॾियो आहे उमेद इहा इनशाला महीने हिकिड़े अंदरि हलियो वेंदो हाँ हिकिड़े महीने अंदरि हलियो वेंदो रहंदो कोन हिते इहो इहो हिकिड़े महीने अंदरि हलियो वेंदो रहंदो कोन सेखारियो हुनखे आहे हाँ रहंदो कोन हिकिड़े महीने अंदरि हलियो वेंदो हा इहो रखंदो हिकिड़ो कोन मुंहिंजी जकीन ते आहे न हा इहो हिकिड़े महीने अंदरि हलियो वेंदो वधीक घटि हिकिड़े महीने अंदरि जेको आहे न हलियो वेंदो रहंदो कोन हिते हाँ हा इहे तुंहिंजी माइट माइट ॻोठ जो आहे कोन बाक़ी मेघवाल जे हिसाब सां माइट आहे ऐं मेघवाल आहे हू मेघवाल आहे हा उन हिसाब माइट आहे बाक़ी इहो रिश्तो कोई कोन्हे हा शराब पी न अड़े वेठो आहियां हा वेठो मूंखे ख़बर आहे तुंहिंजो कसम वेठा आहियो हा राति पी हैं राति पी हा राति पीतो हा राति हुई दावत वॾनि जी राति दावत हुई वॾनि जो परियां कोन हूंदी आहे वेठा जेको मशीन ते पाणी भरणु ईंदो न उनखे परियां कोन छेड़े में जेको घर पियो आहे उन्हनि जी दावत हुई पोइ हुते वियो राति में हुते शराब पीतो अॼु कोन पीतो न को आहे पैसो आहे मूंखे न को ख़र्च ॿियो ॾिनो न को शइ कोन हुई पोइ न को घुरायो मुंड में न को पैसो न को ख़र्च ॿियो का शइ कोन न को मूं घुरायो हींअर मूंखे रुपया 2000 ॾेई वियो है केतिरो शराब ॾी शराब मुंहिंजो केतिरो ॾी केरु घर में ॾी कोन्हे चवां थो शराब कोन्हे चवां थो उमिरि जो मूंखे ख़र्चो ॾेई वियो हींअर मूंखे चए थो हाणे हलियो वञ हाणे वरी तोखे फोन करे तॾहिं अचां तूं पोइ लुकमान इहो लॻल आहे पर दाणियूं तूं पोइ लॻल बीठा न न केरु ई कोन्हे ख़ुदा जो कसम तुंहिंजो कसम केरु ई कोन्हे हा न न आउं तोखे अॻे ॿुधायां थो मूंखे शाम जो हींअर देरि खां हींअर मूंखे चई हाणे मुंशी बि आयो आहे हाणे पंहिंजो उहो कमकार संभालींदो तूं फ़िलहालु हींअर वञ ॻोठ पोइ अखां ज़रूरत पई तव्हांखे फोन करे घुराईंदासीं मुंहिंजो चलो ठीकु आहे पोइ मूंखे ख़र्चु पाणी ॾियो तॾहिं मूंखे रुपया 2000 ॾिना हाणे 4 कटा कणिक जा ॾिना हा चलो ठीकु आहे मुंहिंजी सुबुह जो वञा थो पोइ जॾहिं कमु कार वञे पए मूंखे फोन कजो हलियो वेंदो उन सुबुह जो वञा थो हलियो हा इहो मुंहिंजो रखंदो कोन्हे हिकिड़ो हिनखे वरी महीनो रखंदो वरी कंदो जी बिरती खे कढी न न न न उनखे कॾहिं पियो कॾहिं वॻे पंहिंजे लाइ कोई मसइलो कोन्हे उनखे कॾहिं पियो कॾहिं पंहिंजे लाइ कोई मसइलो कोन्हे न न इहो वेठो मुंशी हींअर वठी इहो रहंदो महीनो 10 ॾींहं कोन रहंदो हिन वटि महीनो त इहो 10 ॾींहं कोन रहंदो हा वरी वापसि मूंखे कंदो फोन मूंखे कंदो ईंदोसां हिते ॿियो केरु कोन रहंदो हिते बिरदो ईअं भॼी वियो बिरदो ईअं कोन भॼी वियो उहो उमिरि जे करे कोन ठहियो इहो हलियो बिरदो बि उमिरि जे करे कोन ठहियो उनजे करे बि हलियो उमिरि त कोन ठाहियो आहे हा उन ते पैसा टुटा आहिनि 1,16,000 हा 1,16,000 मूं पाण हिसाब करे ॾिनो आहे हुनखे पोइ भरी ॾिना न कंहिं उमिरि छोकिरे बिरदे बिरदो हीअं केॾा भरे ॾींदो
उन का शे कोनी मोर हियर का शे कोनी जद ठा दे दिन आओ ये पैसे नहीं बंद है हैं ये पैसे नहीं बंद है ये तो नहीं ना वजह मुझे भाव ये पैसा ना दी चंद उनके पैसा रो मान दे कौन तीन वट आओ अल्लाह ये कसम ओ मुझे खबर है रब रोना चाहते ना हैं रोना चाहते ना आओ हम दे चंद मनी की पैसा भरे देने इनकी आओ आओ ये इसलिए दी तो रोना इनकी पूरी बची दिन में इतनी पिछले इनके पैसा ले कट्टू का बुरी कौन रही आओ कट्टू न तो बुरे कट्टू का ये तो बुरी नको रमजान तो बुरी नको दानी में तो बुरे नको दुकान वालों तो बुरी हां कट्टू जी नियत साफ है हां नहीं तो बद कौन कर दो कदा पड़ना कट्टू नियत जो साफ है कम जो पहलवान है आए हजार 12 साल माशो हां माशो माने पाना के जो टूट टूट साई दी के नहीं को न बियो कह रहा है बस ये एक दाड़े इनके के जल्दी कर तने जल्दी चा कर तू जो चा कर दी को ना नको तू जो है नको रमजान जो कर दिया है नको उम्री कर दिया है मुके लाचार के ई पे वणा के ये विचली नहीं वेली हां पर ये तो कटे को पूछया हैं कट्टू के तो पूछया हां तो गुलाब तो के कम जो चाहिए तो देखी गुलाब चाहिए करिंदो या कौन तो करी ये तो पूछया शायद बंद करी दे तू विचार मके चाहिए तो कटू शायद जे मके बुद्धा कौन तू तो के चाहिए तो मके बुद्धा कौन तो ना लेती वो कम में चाहिए वो चाहिए हां हां बेचारे जे लो कम चावा जी चावा ना जी आओ चावा वो कंदो आयो यार बे कहीं जी को बंदा नको मुझे नको गाड़ी जी नको रमजान वाले कहीं जी को बंदो ना ये के जा कर दी के आया नको के गुरी नको दी पे के गुरी नको के सावत न आऊं जो गाल करना ना हां तू जो कसम जी जेके चाहंदा है बस मिनट में कम करे इंदो है हां ये तो भलो है तो भले वन सब भले वना फोन करते हैं भले वना तो तू जाओ बच्चा तो ले जो कर तो मुझे मोकल दी छड़ी हां मुके मोकल ले आवना तो हैं हां मुके मोकल ले आवना तो हां ये तो नहीं मरती हां अजू के हाथ बैठो है हां तो भी करी जमीन सुबह 7 वाले बस आजे सब पहले हां उने में हां होते वने तो गलाइन तो समझ गल फोन ते गल से हैं फोन ते गल से बेटे कड़ो कम तो करे किते गोठ में हां कोई भी वांदो बैठो ने हां तू जो कसम हां मुझे सामा काम करो तो मिठी हैं मैं जो मिठी में काम करो तो मिठी में किते ये राम तो कौन थे मो डिसीजन करी न मिठी ही पे या मुझे को ले किते पियो है तुझे को किथे मुझे को परे आए हां तुझे कसम परे आए हां नहीं ओ तो तू नहीं मैं पानी साथ जावे जा हैं कपड़ा खराब है क्या करी अच्छी तो जी मजे नाचे तो जी मजे रात आजो की आए सुबह जाले इनको आओ भला मुझे तो भला कपड़ा खराब हो जी पे जाऊं तो ठीक है भला कपड़ा खराब हो जाए तो तो तीन दस ठीक है चले भला मतलब कपड़ा खराब हो जाए तो तीन दस हां हां तो वाले कदे देख रो टाइम पे टाइम टाइम 9:05 मिनट करे ना 9:05 मिनट करता है आओ हम 12 बजे निकल हां हां चलो ठीक है उन्हें तो कावड़ कही पे ना केड़ी तो मुके चडे भजी वे हां हैं तू जो कसम खणे आऊं तने रोड रे पहुंचो तो के फद गया ता ओ पो वरी तने विच में को भीतर पे रोड जे विच में उस टाइम आयो उस टाइम तो के फद गया हां अब तू अल्लाह केदा भजी वे
हाँ निकली कांग टीडी में खुद आए कसम तुझे कसम हो पाया तुझे सद कर एकड़े पे सद पे सद उते आया तो तू वे हले हाँ तुझे कहाँ गया कहाँ हां हेलो ये कर हाँ तो आ जाती नहीं हाँ हां हाँ आज तक बहुत क्या हूँ आज चाह ये 1000 रुपया हाँ 1000 रुपया कडिया नो जे हाँ आज के मुके मिलिया तुझे कसम मुके 2000 रुपया खर्च मिलियो है मुके उमरी जवाब नो 5000 व्यवस्था तने खणी वियो हाँ 5000 में व्यवस्था तने खणी वियो हाँ 2000 ना आज हाँ हां उन में 1000 तो कडिया 1000 उन खर्च करे जा बाहर ना जे अचे त पोइ वरी मिस कॉल ॾिजां जे न अचे त पोइ ठीकु आहे कौन कौन ॻाल्हाईंदो छा है तूं ॻाल्हाईंदी त मूंखे निंड कोन ईंदी न ॻाल्हाइण सां ॻाल्हाए थी वियो ॻाल्हाइण पियो मूंखे निंड कोन ईंदी आहे की मूं छा पत मूं घुराई कोन मूं चवां पत छॾियां थी मूं चवां पत छॾियां थी छॾियां मूंखे छॾाणी कोन हा हलो ठीकु आहे पोइ अचे न हाँ त मूंखे मिस कॉल ॾिजां जे न न है ईंदो छा जे अचे त मिस कॉल ॾिजां मूंखे न न अचे त पोइ न ॾे फोन कोन करे है कोन अचे त पोइ फोन न करियो न न अचे त मिस कॉल ॾिजां न अचे त बि मिस कॉल ॾिजां पोइ तूं ॻाल्हाईंदे हा फोन करे ॻाल्हाए थो जे अचिणो हुजे थो हाँ त पाण खे ॿुधाइजे जे न ईंदी त बि तोखे ॿुधाइजे पाण हाँ हा मिस कॉल मूंखे ॾिजां पाण फोन कंदुसि हाँ ऐं पोइ चाहे राति अॼु बि मूंखे करे तुंहिंजो कसम मूंखे रुपया 2000 मिलिया आहिनि ऐं तोखे ॼाण थी ॾियां तोखे 10,000 ऐं तोखे ॼाण थी ॾियां त 10,000 तोखे है अरे ऐं तोखे कोन थी ॾियां तोखे एतिरा पैसा ऐं तोखे पुछां कोन पैसनि में तूं छो त मूंखे पर आउं तोखे ॿुधाए मूंखे 2000 मिलिया आहिनि 1000 रुपया तोखे ॾियां थो उन ॾींहुं तोखे कोन ॾिना आओ अॼु तोखे रुपया 1000 ॾियां थो आओ ईअं कोन्हे हाणे हिकिड़े ॾींहं जी कमु आहे इहा ॻाल्हि आहे कोन हयाती आहे त ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते मिलंदासीं पोइ ईंदो चली पोइ हिते त अचां भले त भले न वञे हैं भले ते भले न वञे हिते त अचां पोइ चऊं था न इहो हयातीअ मेला आहिनि पाण मिलंदा वेंदासीं पटे ते अचां अचां तो वरी इंसां जॾहिं उमरकोट शहर आयासीं न हा तॾहिं पोइ वरी ईंदुसि हा अमरकोट शहर में अची तॾहिं मूंखे तूं फोन कयां पाण हली ईंदसि न न आउं हिते हलियो हुयुसि शहर में छा आउं हिते हलियो हुयुसि पंहिंजे घर हा तूं न पियो अची तुंहिंजो कसम हलियो हुयुसि आउं हिते भठे ते कोन थो अचां बाक़ी ईअं ॿार ॾे वेठो हूंदुसि न पोइ हलियो हुयुसि भठे जे वारे में कोन बाक़ी हलियो हुयुसि केरु केरु सुताने वेठा आहिनि त केरु कोन्हे अकेलो वेठो आहे रोड जे मथां बीठो आहे मोटरसाइकिल ॿिया सवारी मटे आवाज़ ॿुधे बि न त रोड ते बीठो आहियां केरु ई कोन्हे अकेलो वेठो हा ॾिसां भला तूं ॾींहुं सुबुह जो वञे वञा थो तोखे ॿुधायां पियो वञा थो तॾहिं तोखे ॿुधायां थो ये चीज़ें मुझे फोन में खोलियो न खोला तो मुझे खबर ही कोन पई तुंहिंजी ख़बर आहे सॼो खुदा जे कसम कल्ह खां वठी तूं कल्ह मिस कॉल खपे जेको ट्रैक आहे नंबर न पियो लॻो न पियो लॻो शाम जो मिस कॉल ॾिनी तॾहिं मूं वापसि मूं वरी मिस कॉल ॾिनो वापसि मिस कॉल ॾिनी कोन पोइ यके मूं तक़रीबन 7-8 मिस कॉल तोखे ॾिनो तो मिस कॉल कोन्हे हींअर हले की मिस कॉल तो ॾिनी मुंहिंजी वाले चार्ज काउंट जी पई आहे छा आहे ना हा तुंहिंजे घर बैटरी में चार्ज हुयो कोन हा वो बैटरी मुझे निकली बैटरी मुझे बदली थी वई ओ ते के कड्डी के चार्ज कराई बदली थी बैटरी को जली कोन कल वरी राणो नई वठी आई शेयर है नहीं बैटरी वठी आई हां तो रात खोलियो मिस कॉल तो केडी बंद करी छडी को राणो सब टाट ते बैटरी लगाई पो मुके जनी दिनी ॿिया त फोन में फोन खोलियो ते ता को हलो ठीक है हाणे ॿुधा मूंखे छा थी चवे हां पूरी त छा कहिड़े टाइम बारी बजे लगी टाइम से बारी 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 हींअर अचां रस्ते ते माण्हू बीठा आहिनि जिथे जिथे कीअं अचां तो हलो ठीक है जे टाइम अचे न हा मूंखे बस कॉल ॾिजां कॉल कर पोइ हुन विच में मूंखे कॉल कर ॾियां हाँ कॉल वरी कयां तो ठीक 11:30 बजे तोखे कॉल कयांसि 11 बजे 11 बजे हाँ हाँ ठीक है 11 बजे कॉल कर
ठीक मुझे कॉल कर दिया ना मुझे केंदे तो मुझे नींद फिरी गई सो करे बताएगा हाँ नींद फ्री नींद अलग ही नहीं फिरे ठीक है हाँ ठीक ठीक है यार कॉल करें तुम्हारी हाँ